अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं किंजर जी कंधी ते ऐं सिंध जो नामियारो अदाकार असांजो प्यारो दोस्त भाउ आज़म मेंगिल असां सां गॾु आहे। सो उन्हनि खां पुछूं था त का न का शाइरी हिन थधड़े पहर में असांखे ॿुधाइनि। यार ॻाल्हि एॾी कई थी मंदरी मूंखे शाइरी ईअं कीअं सर? शाइरी ॿुधण जा शौक़ीन आहियूं, बाक़ी शाइरी अचे कोन्हे, बस हाँ ठीकु आहे, ॾिसूं था पिया। ॾिसो ॾिसो ॻाल्हि त विसरी सर को आवाज़ आयो? यार ॻाल्हि मूंखां वई विसरी, पर हाणे ॾिसो था कुझु न कुझु अलाह ख़ैर करो। वञूं था तव्हांजा मंज़िलनि ते पहुता न आहियूं, वाह वाह, पर हलूं था अञा थकिया न आहियूं। असां में सिज में एतिरो आहे फ़र्क़ु, वाह वाह, हू लहे थो असां लथा लथा न आहियूं। वाह 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 साईं वाह वाह। इहा ज़िंदगी जी जुस्तजू आहे, हलूं था पिया बिल्कुलु ऐं भाइरनि सां दोस्तनि सां संगत साथ सां हलूं था पिया। हर मोड़ ते हर कम में जिथे बि असांजी ज़रूरत आहे दोस्तनि सां असां हिकु आवाज़ ते हलिया आहियूं। पोइ किंजर जी आवाज़ हुजे, गोरखेल जी आवाज़ हुजे, सॼी सिंध जी आवाज़ हुजे, केनालनि जी आवाज़ हुजे, असां सभिनी सां गॾु आहियूं। जी जी, ऐं कोशिशि इहा आहे त सही इंशाल्लाह सिंध सां गॾु हूंदासीं ऐं सिंध सलामत साथ सलामत। वाह साईं वाह वाह, ज़बरदस्त। सर फर्ज़न साईं बि असां सां गॾु आहिनि। सर कहिड़ा हाल आहिनि? सर बस दुआऊं आहिनि। असां इहो ई चवंदासीं त केनाल समूरा ना मंज़ूर, कैनाल समूरा ना मंज़ूर, कैनाल समूरा ना मंज़ूर।